प्रोग्राम टाइमलाइन से गॾु आहियां असद मुमताज़। नाज़रीन, गवर्नर सिंध इमरान इस्माइल जे एतिराज़ खां पोइ अॼु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ऐलान कयो आहे त सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2013 छंछरु वारे ॾींहुं ॿीहर असेंबली में आंदो वेंदो ऐं उनखे ॿीहर पास करायो वेंदो। अॼु के प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं त हीअ को लोकल गवर्नमेंट जो बिल जेको तरमीमी लोकल 2013 वारो बिल आहे, इहो माज़ी में जेके आयल बिल आहिनि उन्हनि खां मुख़्तलिफ़ कहिड़ो आहे ऐं पीपल्स पार्टी खां अलावा जेको PTI ऐं MQM जा जेके एतिराज़ आहिनि उहे एहतजाज बि कनि था पिया। त बुनियादी तौर ते एतिराज़ छा आहे, इन बिल में मुख़्तलिफ़ छा आहे, अॼु प्रोग्राम में इन ते ॻाल्हाइबो ऐं गॾोगॾु ॻाल्हाइबो त सुभाणे वज़ीर आज़म पाकिस्तान जनाब इमरान ख़ान कराची पहुचंदो ऐं उहो ग्रीन लाइन प्रोजेक्ट जो इफ़्तिताह कंदो। साॻे ई ॾींहं ते पीपल्स पार्टी सॼे मुल्क में महांगाई ऐं पेट्रोल जी क़ीमतुनि जे वधण ख़िलाफ़ एहतजाज जी काल ॾिनी आहे। इन ते पिणु प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं, पर सभ खां पहिरियों ॻाल्हायूं था सिंध लोकल तरमीमी बिल 2013 ते। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जो नाले वारो कानूनदान जनाब ज़मीर घुमरो साहब ऐं उन सां गॾोगॾु हूंदो पीपल्स पार्टी जो अॻवान वीर जी कुली साहब। ज़मीर घुमरो साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। सभ खां पहिरियों त इहो ॿुधाइजो त हीअ को तरमीमी बिल आहे 2013 वारो, अगरि हिन जो तक़ाबली जाइज़ो वठिजे त हीअ बिल माज़ी में जेके बिल आया आहिनि या माज़ी में जेके कानून लोकल गवर्नमेंट जा बिल आहिनि उन्हनि खां मुख़्तलिफ़ केतिरो आहे? सिंध गवर्नमेंट जा 13 डिपार्टमेंट्स जेको आहे सभई लोकल गवर्नमेंट खे ॾेई छॾियाऊं। ठीकु आहे। ऐं कराचीअ खे हिकिड़े ज़िले में तब्दील करे छॾियऊं, हैदराबाद जा 4 ज़िला ठाहियूं। ठीकु। ऐं उन ते जेको आहे सो सिंध में काफ़ी रिज़नमेंट थी, उन खां पोइ जेको आहे सो उनखे ख़तमु कयो वियो 2012 में जी। ऐं 2012 ते पोइ वॾो एहतजाज थियो उन ते, क्योंकि उन में ड्यूअल सिस्टम हुयो जी। ऐं पोइ 2013 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे सो कानून आंदो लोकल गवर्नमेंट जो। ऐं उन में जेको आहे सो जेसिताईं कराची जे हवाले सां 6 जेको आहे सो डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ठाहियूं हुयूं ऐं सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे ख़तमु कयो वियो, ज़िला बहाल कया विया। हींअर 7 ज़िला आहिनि ऐं उन खां पोइ KMC कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन खे रखियो वियो ऐं उन सां गॾु हिकिड़ी डिस्ट्रिक्ट काउंसिल हुई। हाणे जेको अमेंडमेंट बिल आयो आहे उनजा जेके साइलेंट फीचर्स आहिनि उहे इहे आहिनि त जेको आहे सो मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो इंक्लूडिंग MQM जो मुतालबो हुयो त कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन में जेको आहे सो उहा मुश्तमिल हुजे टाउन्स ते। जी आहे न जी जी छो त मुशरफ वारे दौर में उहा टाउन्स ते मुश्तमिल हुई। जी। त हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी उन ई मुतालबे खे जेको आहे सो एक्सेप्ट कंदे जेको आहे सो कराचीअ में हिकिड़ी मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन ऐं ॿियूं टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ठाहिण जो ऐलान कयो आहे हिन तरमीमी एक्ट में। त इहो हिननि जो पुराणो मुतालबो ई हुयो जेको पीपल्स पार्टी क़बूल कयो आहे। हा, जेको पीपल्स पार्टी क़बूल कयो आहे, पर ज़िलनि खे हुननि बहाल रखियो आहे, छो त ज़िलनि जा पंहिंजा पावर्स आहिनि, पुलिस या डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन उहा हूंदी ऐं अहिड़े नमूने सां जेको आहे सो कमिश्नर कराची अॻे उहे ख़तमु करे छॾियूं हुन सभु ऑफिसूं। डिस्ट्रिक्ट हिकिड़ो ठाहियो ऐं डिस्ट्रिक्ट उहो नाज़िम जे अंडर में हो। त उन खां पोइ जेको आहे सो ॿियो उनजो इहो आहे त जीअं त जेको आहे सो हुननि जो चीफ जेको कमु आहे उहो म्यूनिसिपल आहे, म्यूनिसिपल जा इदारा आहिनि। माना हुनमें जीअं सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जो बि अॼु फ़ैसिलो करे छॾियो अथऊं, उन्हनि जो बि हेड मेयर हूंदो, या कराची वाटर बोर्ड जो बि फ़ैसिलो कयो अथऊं त उनखे उन में बि मेयर जेको आहे सो उनजो मुख्य किरदारु हूंदो। त जेके म्यूनिसिपल जा कम आहिनि उहे जेको आहे सो उन्हनि खे ॾिना विया आहिनि ऐं ॿिया जेके कम आहिनि उहे उन्हनि खां वापसि वरिता विया आहिनि, ख़ासि तौर ते एजुकेशन ऐं हेल्थ जा। हींअर वरी सिंध गवर्नमेंट जेको आहे सो ताज़ो इहो कयो आहे त जेकॾहिं उन्हनि खे एतिराज़ आहे त असीं यूनियन काउंसिल लेवल ते जेको आहे सो उहे हेल्थ ऐं एजुकेशन जा ऐं पुलिस जा जेको आहे सो सर्टेन जेको आहे सो फंक्शन्स बि लोकल गवर्नमेंट खे ॾेई रहिया आहियूं ऐं उहो ऐलान कयो आहे मुंहिंजे ख्याल में चीफ मिनिस्टर जी प्रेस कॉन्फ्रेंस में। जी 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 जी। त हीउ जेको आहे मुंहिंजे ख्याल में त बैलेंस लॉ आहे, छो त जेकॾहिं तव्हां प्रोविंशियल गवर्नमेंट जा सभु डिपार्टमेंट जेको आहे सो तव्हां लोकल गवर्नमेंट खे ॾेई छॾींदो त बाक़ी प्रोविंशियल गवर्नमेंट पोस्ट ऑफिस त न थींदी न। ऐं नंबर ॿियो त कॉन्स्टिट्यूशन में उहे डिपार्टमेंट जेको आहे सो प्रोविंशियल गवर्नमेंट खे हलाइणा। लोकल गवर्नमेंट इज़ वन ऑफ द डिपार्टमेंट ऑफ द प्रोविंशियल गवर्नमेंट। हाणे जेकॾहिं उन हिकिड़े डिपार्टमेंट खे तव्हां सभई डिपार्टमेंट ॾेई छॾियो त इहो मुंहिंजे ख्याल में आइन जे ख़िलाफ़ आहे। ठीकु आहे। ऐं उहो सही बि न हूंदो। त हींअर हाणे जेको बैलेंस्ड हिननि कानून ठाहियो आहे त हाणे कराची में जेको आहे सो 25-26 टाउन हूंदा, मुशरफ वेले जेको आहे 18 टाउन आहे, हींअर पॉपुलेशन वधी आहे। हाणे जेको आहे सो मुंहिंजे ख्याल में हिन ते मुखालफ़त करणु या हिन ते गौर। अच्छा ज़मीर साहब, हाणे हीअ ॻाल्हि सम्झण वारी आहे। अव्हां चओ पिया त जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि कराची जूं 7 जेके ज़िला आहिनि उहे ज़िला काउंसिल बि हूंदा ऐं जेके 25-26 टाउन्स आहिनि उहे बि हूंदा? न, ज़िला काउंसिल न हूंदा, डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ख़तमु थी वियूं। डिस्ट्रिक्ट में जेको आहे सो फॉर एग्जाम्पल उन में टाउन्स हूंदा, फॉर एग्जाम्पल जंहिं
साउथ जो डिस्ट्रिक्ट आहे फॉर एग्जाम्पल मां तव्हांखे मिसाल ॾियां जी त उते सदर टाउन आहे लयारी ठीक टाउन आहे या गार्डन टाउन आहे इहे ठीक टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हूंदियूं ठीक है डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल ऐं कॉर्पोरेशन ज़िला कौंसल वारी जेका हैसियत आहे उहा ज़िला उहा हाणे ख़तमु आहे ज़िला काउंसिल कराची मां इन करे ख़तम थी वई आहे ख़तम करे छॾी अथऊं जो कराची सॼे खे उन्हनि अर्बन एरिया डिक्लेयर कयो आहे बाक़ी जेको आहे सो ॿियनि ज़िलनि में डिस्ट्रिक्ट काउंसिल्स हूंदियूं ॿियनि जो जेको सिस्टम आहे उन में डिस्ट्रिक्ट काउंसिल हूंदियूं छो त उन में रूरल एरियाज़ आहिनि ऐं कराची में इन करे जेको आहे कयो आहे त इन ते बि डिस्ट्रिक्ट काउंसिल ते जेको आहे उनखे एतिराज़ हो माज़ीअ में त डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची में न हुजणु घुरिजे छो त कराची जो सॼो एरिया जेको अच्छा ज़मीर साहब अवां इन ते लिखंदा बि रहिया आहियो पंहिंजे कॉलमनि में असां ॾिठोसीं जॾहिं मुशर्रफ जो दौरु हुयो उन टाइम खे उन खां पोइ बि ऐं पीपल्स पार्टी बि इहो साॻियो ई मौक़िफ़ अख़्तियार कयो त कराची खे ज़िले कौंसिल बि कजे कराची खे टाउन्स में तब्दील करण सां उनखे पॉलिटिकली बि नुक़सानु थो थिए आम जेको कराची जो जेको ॿाहिरां मलीर वारो शहरी आहे या ॿियनि ॿिए जेके इलाइक़नि जा उन्हनि खे नुक़सानु थो थिए हाणे पीपल्स पार्टी साॻियो ई कमु हुयो दोहिरायो आहे जंहिंखे माज़ी में हू तनक़ीद कंदी रही आहे उहो सिर्फ़ु MQM जे प्रेशर जे करे या पीपल्स पार्टी जा पंहिंजा बि हाणे मुफ़ाद तब्दील न न हींअर जो ॾिसो न जेको मलीर डिस्ट्रिक्ट थी वियो आहे उहो सॼी अर्बन एरिया थी वियो आहे ठीकु आहे न तव्हां वेंदव जेको आहे इवन बहरिया टाउन खां वरी कराची DH ठही वियो आहे त हुन में हाणे को अहिड़ो को ख़ासि जेको आहे सो इलाइक़ो रूरल जेको आहे सो इलाइक़ा त आहिनि पर हाणे उनखे जेकॾहिं गवर्नमेंट चए थी त असां उते टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ठाहे जेको आहे सो उनखे जेको आहे सो टोटल एरिया खे जेको आहे सो अर्बन में जेको आहे सो ट्रांसफॉर्म कयूं त मुंहिंजे ख़्याल में इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे इंट्रस्ट में बि कयो आहे ऐं ॿियनि जे इंट्रस्ट में बि कयो आहे ॾिसो ॿियनि खे एतिराज़ आहे उनजे करे असीं जेको आहे सो कराची में हर ज़िले में जेको आहे सो 4-5 जेको आहे सो जेके टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहिनि उहे ठाहींदासीं छो त टाउन अॻे हुया अरिड़हं टाउन सां हाणे खणी 24-25-26 टाउन थी वेंदा हुन सां इहो फ़र्क़ु थींदो उते टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ठही वेंदियूं ऐं डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल जेके कॉर्पोरेशन आहिनि उहे ख़तमु थी वेंदियूं छो त ॾिसो न तव्हां जेकॾहिं सदर जो जेको टाउन आहे उन जूं पंहिंजूं घुरिजूं आहिनि लयारी जो टाउन आहे उन जूं पंहिंजूं घुरिजूं आहिनि हाणे उते हिकिड़ी डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे त उहा जेको आहे सो उते ॿिन्ही टाउन्स खे जेको आहे सो कैटर न पई करे सघे उनजे करे उन्हनि चयो आहे त बाबा लयारी जो फॉर एग्जाम्पल जुदा टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हुजे सदर जी जुदा टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हुजे क्यामाड़ी जी जुदा हुजे हाक्सबे जी जुदा हुजे अहिड़े नमूने सां पूरे कराची में 24-25 टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ठहंदियूं ऐं उनजे मथां जेको आहे सो कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन हूंदी अच्छा ज़मीर साहब हाणे हीउ जेको मामिलो आहे त टैक्स उगाड़ी वारो मामिलो बि हाणे मेयर जे हवाले हूंदो बिल्डिंग कंट्रोल वारो बि मेयर जे हवाले हूंदो वाटर बोर्ड ऐं सॉलिड वेस्ट वारो मामिलो बि जेको आहे उहो मेयर जे हवाले हूंदो पुलिस ऐं तालीम बि मेयर जे हवाले हूंदा त तव्हां नथा सम्झो त कराची जो जेको मेयर आहे हीउ सभु कुझु इन करे कयो पियो वञे त कराची जे मेयर खे पावरफुल करणो आहे न न मेयर जे हथ में न हूंदा उहो जेको पुलिस वारो अॼु प्रपोज़ल आयो आहे त हेठि लेवल ते जेको आहे सो यूनियन काउंसिल लेवल ते जेको आहे सो उहो रुगो जेको आहे सो पुलिस स्टेशन या स्कूल या हेल्थ वारा इदारा उनखे टिमाही रिपोर्ट ॾींदा ऐं उहा रिपोर्ट जेको आहे सो उन काउंसिल में डिस्कस थींदी ऐं पोइ जेके स्टेप्स खणणा हूंदा उहे जेको आहे सो वासेदार डिपार्टमेंट खे ॾियारे मोकिलींदा त मुंहिंजे ख़्याल में उहे मेयर खे पावर्स कोन्हनि पर हेठि लेवल ते पावर्स आहिनि पंहिंजो यूनियन कमेटी ऐं यूनियन काउंसिल लेवल ते त उन सां को फ़र्क़ु कोन थो पए जेकॾहिं मिसाल ज़मीर साहब हाणे यूनियन काउंसिल ते अगरि पुलिस जी ॻाल्हि कजे त यूनियन काउंसिल ते पुलिस जा त थाणा ई कोन हूंदा शहर में त थी सघंदा कराची में त थी सघंदा बाक़ी सिंध में त यूनियन काउंसिल ते त थाणा ई कोन हूंदा आहिनि चौकियूं ई कोन हूंदियूं आहिनि न यूनियन काउंसिल ॾिसो न काफ़ी यूनियन काउंसिल अहिड़ियूं आहिनि जिते थाणा हूंदा आहिनि ऐं काफ़ी यूनियन काउंसिल अहिड़ियूं आहिनि जिते 2 यूनियन काउंसिल गॾिजूं जिते हिकिड़ो थाणो हूंदो त उन्हनि ॿिन्ही खे जेको आहे रिपोर्ट पंहिंजी मोकिले छॾींदो थाणो त उन में कोई इशू कोन थींदो ठीकु आहे ज़मीर साहब अवां असां सां गॾु ई रहिजो असांखे जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जे अॻवान वीरजी कुली साहब हाणे गुज़िरियल ॾींहुं बि असां प्रोग्राम कयोसीं जॾहिं इहो बिल पास थियो असेंबली में अवां चओ पिया त पीपल्स पार्टी जेको आहे उहो तालीम ऐं डेवलपमेंट इहे हिकु मामला छाकाणि त इहे लोकल बोर्ड जा आहिनि ई कोन इहे मुख़्तलिफ़ इदारनि जा त उहे पाण रखे थी हाणे साॻियो ई जेको अवां जंहिं ॻाल्हि ते तव्हां उथी विया ऐं चओ पिया त यूनियन काउंसिल जा मामला कोन्हनि पीपल्स पार्टी अॼु हुन तां विदड्रा कयो आहे अॼु हिकु दफ़ो ॿीहर जेका वज़ीर आला प्रेस कॉन्फ्रेंस कई हुन में चयो आहे त तालीम ऐं पुलिस वारा मामला बि असां यूनियन काउंसिल 7 ताईं ॾियूं था न मां महिरबानी तव्हांजी तव्हां मूंखे मौक़ो ॾियण जो टाइम ॾिनो ॾिसो ॻाल्हि इहा आहे त तव्हां शयुनि खे वरी मिक्स पिया करियो मूं हुन जी इहा ॻाल्हि कई हुई त ॾिसो डिस्ट्रिक्ट काउंसिल हिन खां पहिरीं जेका हुई उन डिस्ट्रिक्ट काउंसिल जो जेको चेयरमैन हुयो या जेका काउंसिल हुई उन जे बि अंडर न को डिप्टी कमिश्नर हुयो न को SSP हुयो न को डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया हुई पर हुन जे बावजूदि जेका ज़िला काउंसिल हुई उहा जेकॾहिं कंहिं बि रिपोर्ट ते कंहिं बि मेंबर जी कंप्लेन ते कंहिं मेंबर जी एप्लीकेशन ते या हुनजी जेका हुनजी अपील ते
डिस्ट्रिक्ट काउंसिल खे इहो इख्तियार हो त उहो डिस्ट्रिक्ट जे कंहिं बि डिपार्टमेंट खां रिपोर्ट कॉल करे सघनि था। उनजे अंडर न आहे, रिपोर्ट कॉल करण ऐं उनजे अंडर में वॾो फ़र्क़ु आहे। इहो ज़मीर साईं असांजो सीनियर दोस्त आहे, तमामु सुठो कानूनदान आहे, त हुन जॻह ॻाल्हि कई, हुनजी टोटली हुन ॻाल्हि सां एग्री आहियां त यूनियन काउंसिल जेका आहे उहा जंहिं बि यूनियन काउंसिल जंहिं बि हद में अचे थी, जंहिं बि थाणे जी हद में अचे थी, त उन यूनियन काउंसिल जो को बि मेंबर चवे त मुंहिंजे ॻोठ में पुलिस माण्हुनि सां हीअ ज़्यादती कई आहे या हीअं थियणु खपे, को बि पुलिस जो मामिलो आहे, त उन में जेका यूनियन काउंसिल या यूनियन कमेटी जेका आहे उहा कंसर्न पुलिस थाणे खां जेको उन हद में थाणो लॻे थो, लाज़मी न आहे त हर यूनियन काउंसिल जे अंदरि थाणो हुजे, पर उहा पुलिस स्टेशन जेका जंहिंजी हद में उहा यूनियन काउंसिल अचे थी, उन थाणे खां उहा रिपोर्ट कॉल करे सघे थो त ही असां हिकिड़े मेंबर ही शिकायत कई आहे, तव्हां मूंखे ॿुधायो त हिन में छा थियो आहे। ऐं पोइ उहो जेको पुलिस स्टेशन आहे उहा बाउंड हूंदी उन यूनियन काउंसिल में रिपोर्ट ॾियण जी, उनजे मातहत न आहे, मातहत ऐं रिपोर्ट ॾियण वॾो फ़र्क़ु आहे। सो इन करे ही उन छो त हिकिड़ो मेंबर आहे ऐं उहो यूनियन काउंसिल में हिकिड़ी शिकायत खणी अचे थो, त उनजे तदारुक जे लाइ जेकॾहिं उनखे रिपोर्ट अचे थी त हिन में को बि हर्ज न आहे। पर मातहत थियण ॿी शइ आहे। मातहत मुशरफ जे दौर में हुयो, जेको ज़िले नाज़िम हुयो, उनखे ॾिसो ज़मीर साहिब हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि कई त ज़िला जेका ही बलदियाती सिस्टम आहे, लोकल गवर्नमेंट इलेक्शन, लोकल गवर्नमेंट सिस्टम आहे, उहो इलाही सारा सिंध गवर्नमेंट जा या कंहिं बि सूबाई हुकूमत जा इलाही सारा खाता आहिनि जंहिंमें हेल्थ आहे, एजुकेशन वग़ैरह वग़ैरह, त ईअं ई लोकल गवर्नमेंट में हिकिड़ो इदारो आहे। त हाणे हिकिड़ो इहो मुमकिन कीअं आहे त एजुकेशन खातो जेको तइलीम जो खातो आहे उहो पाणी खे बि ॾिसंदो हुजे, उहो मईशत खे बि ॾिसंदो हुजे, उहो स्कूल खे बि माना इलाही सारा ॿियनि खातनि में इन्वॉल्वमेंट कंदो हुजे, त ईअं ई असां चयो त जेके म्यूनिसिपल जा इख्तियार आहिनि उहे सिंध गवर्नमेंट मौजूदा कानून जे तहत उन्हनि समूरनि इदारनि खे ॾिना आहिनि। उहे टाउन चेयरमैन हुजनि, उहे म्यूनिसिपल जा चेयरमैन हुजनि, यूनियन काउंसिल जा हुजनि, पर हाणे ही जेको डिमांड पिया कनि, हिननि वटि प्रॉपर तरीक़े सां को बि एजेंडा कोन्हे, को डिमांड कोन्हे, को नुक़्तो कोन्हे, का ॻाल्हि कोन्हे, ही ईअं पिया एहतिजाज कनि त जेकॾहिं हिन खां पहिरीं सिंध गवर्नमेंट जेको 2013 में जंहिंजो ज़मीर साहिब ज़िक्र कयो, त हाणे ओॾी महिल हिननि चयो त भई जेकॾहिं हिकिड़ो कंहिं ज़िले जे चेयरमैन खे इख्तियार वधीक ॾिजनि था पोइ बि हिननि खे मसइलो आहे, जेकॾहिं घटि ॾिजनि था पोइ मसइलो आहे। पर जेको मौजूदा ही जेको सिस्टम आहे उहो हिकिड़ो आइडियल सिस्टम आहे जंहिंमें हिकिड़े म्यूनिसिपल जे जेके समूरा इख्तियार आहिनि उहे म्यूनिसिपल इदारनि खे मिलिया। ठीकु आहे, ठीकु। अच्छा ज़मीर साहिबु, हाणे हीअ बिल तरमीम पास थियो, हिकु दफ़ो ॿीहर गवर्नर एतिराज़ु कयो, त PTI ऐं MQM खे अवां छा था सम्झो त इन्हनि खे कहिड़नि कहिड़नि पॉइंट्स ते एतिराज़ आहिनि, इन जा सियासी जेके मुफ़ाद या सियासी हवाले सां इन्हनि खे किथे धकु लॻंदो इन तरमीम बिल में? सभिनी कम्यूनिटीज़ खे कराची जे कम्यूनिटीज़ खे सभिनी खे रिप्रेज़ेंटेशन मिलंदी, इहो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे। ठीकु। जेको लॉ एंड ऑर्डर में आहे, कराची में कॉन्स्टिट्यूंसीज़ अहिड़े नमूने सां ठाही वञनि जो सभिनी कम्यूनिटीज़ खे रिप्रेज़ेंटेशन मिले, छो त उन सां अदरवाइज़ लॉ एंड ऑर्डर थींदी, छो त कम्यूनिटीज़ रही सघनि। त हाणे जेकॾहिं जेको आहे सो फॉर एग्ज़ाम्पल मलीर में क़ायदाबाद टाउन बि ठहे थो, गदाब बि ठहे थो, मलीर बि ठहे थो, बिन कासिम बि ठहे थो, या पंहिंजो हुजे आहे मुरादकोट बि ठहे थो, त उन जेके कम्यूनिटीज़ आहिनि उनखे जेको आहे सो सभिनी खे रिप्रेज़ेंटेशन मिलंदी। जेके अमारी ठहे थो या पंहिंजो रास बि ठहे थो, सदर लवारी या पंहिंजो गुलबर्ग आहे या ॿिया जेको आहे टाउन्स ठहंदा, टाउन अॻ में अपोज़िशन जो इहो मुतालबो रहियो आहे त कराचीअ में कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन टाउन ते मुश्तमिल हुजे। हाणे हीउ जेको आहे सो पर्टिकुलर को प्रोविजन नथा कनि, रुगो इहो था चवनि त जेको आहे सो म्यूनिसिपल खां अख़्तियार खसाया विया आहिनि। कहिड़ा अख़्तियार खसाया विया आहिनि? म्यूनिसिपल खे अॻ में एजुकेशन एंड हेल्थ जा उहे जेको आहे सो इदारा जेको आहे कमु कोन कंदा आहिनि, छो त पंहिंजो हू म्यूनिसिपल कमु कोन था करे सघनि त ॿियो कमु करे सघंदा। जेसिताईं हू पंहिंजे पेरनि ते म्यूनिसिपल कमु कनि, उन में भर थी वञनि, त पोइ तव्हां हुनखे वधीक अख़्तियार ॾेई सघो था। ऐं कराची जी जेका डेमोग्राफी आहे उहा इहा आहे त ॾिसो, लोकल गवर्नमेंट जो मक़सदु आहे त पावर खे तव्हां डिसेंट्रलाइज़ कयो। इहो न आहे त तव्हां सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे जेको आहे कराची हिकिड़ो डिस्ट्रिक्ट आहे हुनखे जेको आहे मर्कज़ पड़े हुन ते सेटलाइज़ कयो, उनखे या त डिसेंट्रलाइज़ कयो। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हिनखे डिसेंट्रलाइज़ कयो आहे। जेको लोकल गवर्नमेंट जो असली मक़सदु आहे त जेको आहे सो उनखे लोकल गवर्नमेंट खे डिसेंट्रलाइज़ कयो वञे, यूनियन काउंसिल कमेटी खे, यूनियन काउंसिल खे, टाउन खे पावर ॾिनो वञे। ठीकु आहे। अच्छा ज़मीर साहिब, हाणे इहा ॻाल्हि कयो था त ठीकु आहे, त पावर जो त हेठी सतह ताईं मुंतक़िली तमामु ज़रूरी आहे, ऐं इहा जमहूरियत जो हुस्न बि आहे, जमहूरियत जी नर्सरी बि आहे, ऐं असांजो इहो मक़सदु बि आहे त पावर जी मुंतक़िली हेठी सतह ते थी वञे। पर असांखे जेको मुशर्रफ जे दौर वारो जेको माज़ी जो तजुर्बो रहियो आहे, अवां नथा सम्झो त इन तरह जो जेको बिल आहे उहो हिकु दफ़ो ॿीहर मुशर्रफ वारे दौर जो आहे, उहा रिपीटेशन आहे। ऐं उन सां ॾिठोसीं त सिंध जा वॾेरा आहिनि
उन्हनि खे नंढियूं नंढियूं स्टेट साइड ॾिनियूं वयूं ज़िले बॉडीज़ में ठाहे त हिकु दफ़ो ॿीहर हिकु नंढियूं नंढियूं स्टेट्स थींदियूं ऐं वॾेरा जेको आहे उहो वधीक पावरफुल थींदा। न हीअ न आहिनि हिन में इहे शयूं कोन आहिनि। हिन में न जेको आहे सो पुलिस उनजे अंडर में हूंदी, न डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन अंडर या न ॿिया डिपार्टमेंट। हिन में जेके चीफली जेके म्यूनिसिपल कम आहिनि, म्यूनिसिपल कम त कंदी न लोकल कम कंदी, त जेके म्यूनिसिपल कम जेको आहे उनखे ॾिना विया आहिनि या लोकल डेवलपमेंट जेको आहे जेका डिस्ट्रिक्ट काउंसिल कराईंदी आहे, कराईंदी आहे, उहे जेके ॾिना विया आहिनि त उहे ई उन्हनि जे पावर्स आहिनि। इन सां जेको आहे मुशरफ वारो सिस्टम वापसि कोन मोटी ईंदो। मुशरफ वारो सिस्टम ॿियो को नाज़िम कोन हूंदो। ही डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन हूंदो ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो जेको आहे सो मेयर हूंदो, अॻ में हूंदा। ॿियो सॼो सिस्टम साॻियो ई आहे जेको 2013 वारे एक्ट में। सिर्फ़ु जेको आहे सो कराची में या मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जे अंदरि जेके हुया उन्हनि खे जेको ऑर्गेनाइज़ कयो वेंदो उहो टाउन्स में ऑर्गेनाइज़ कयो वेंदो। जीअं फॉर एग्जाम्पल हैदराबाद आहे त उते ख़ासमाबाद में टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन थी वेंदी, त हुनजो राइट आहे टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ते, उते एतिरी पॉपुलेशन आहे या उते उहो वधीक फंड थींदा। अहिड़े नमूने सां हिन में को मुशरफ वारो को एलिमेंट कोन्हे को। हिन में सिर्फ़ु इहो आहे त ऑर्गेनाइज़ तव्हां जेको म्यूनिसिपल ऐं मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन खे थियो उहो शहरी उसूलनि ते थियो, त उहो टाउन्स में जेको आहे सो उनखे तब्दील कयो आहे। बाक़ी ॿिया ज़िला साॻा ई रहंदा, उन्हनि जा पंहिंजा फंक्शन कनि, उन्हनि जी पंहिंजी गवर्नमेंट हूंदी। उन्हनि जो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खे जेको आहे सो इंप्लीमेंट कयो आहे त उहो म्यूनिसिपल कम जेको आहे सो परफॉर्म कनि ऐं उहो बेसिकली आहे इहो उन्हनि जो कमु। त म्यूनिसिपल कम जेको आहे उहो ई कमु ॾिनो वियो आहे ऐं हिन सां मुशरफ वारे पंहिंजो सिस्टम न ईंदो उनजो। चलो अवां चओ पिया त मुशरफ वारो दौर जेको आहे दोहरायो। अरे ज़मीर साहिबु, गवर्नर सिंध एतिराज़ कया आहिनि, हाणे हिकु दफ़ो ॿीहर सिंध असेंबली ॾे इहो बिल वञे थो पियो, हिकु दफ़ो ॿीहर अगरि गवर्नर सिंध एतिराज़ कंदो त पोइ कानून छा थो चवे, पोइ बिल जी कहिड़ी पोज़ीशन बीहंदी? उहो आर्टिकल 116 में जेको आहे सो जेकॾहिं उनखे जेको आहे सो रिकंसीडर करे असेंबली वापसि मोकिलींदी ऐं उनखां पोइ जेकॾहिं गवर्नर नथो करे पंहिंजो 15 ॾींहंनि में त पोइ उहो लॉ थी वेंदो ऑटोमेटिकली। ठीकु आहे ज़मीर साहिबु ऐं वीर जी कुली साहिबु, अमां सां गॾु ई रहिजो। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे तहरीक इंसाफ़ जो अॻवान ऐं सिंध असेंबली जो मेंबर जनाब शहज़ाद कुरैशी साहब। शहज़ाद कुरैशी साहब, प्रोग्राम में खुश आमदीद। शुक्रिया जी। शहज़ाद साहब, सबसे पहले तो ये बताइए कि ये जो लोकल गवर्नमेंट बिल तरमीमी बिल है 2013, पीटीआई को एतराज़ात किस किस बात पे है, किस पॉइंट्स पे आपको एतराज़ात है? देखिए, ये पीटीआई की बात नहीं है, ना ही ये किसी और सियासी जमात की बात है। ये एक हकूक की बात है जो कि मैं समझता हूँ कि हर शहर के हर शहरी को वो हकूक मिलने चाहिए। मेरा आपसे सवाल ये है कि इस बिल में है क्या जी? ना ट्रांसपोर्ट है, ना एसबीसी है, ना वाटर बोर्ड है, ना आपका कोई और इदारा है, ना पुलिसिंग है, ना आप इवन ये कि एक जो थोड़े बहुत जो इख्तियारात थे जिसपे वसीम अख्तर साहब पिछले 4 साल 5 साल रोते रहे, और जिसमें एक यूनियन काउंसिल का जो चेयरमैन था वो बर्थ सर्टिफिकेट और डेथ सर्टिफिकेट बना लेता था, वो भी ले लिया गया। अच्छा। और उसके बाद एक ऐसी शिक डाली गई है कि किसी वक्त भी चाहे ये और ज्यादा चेंजेस लाके उस पूरे बिल को चेंज कर सकते हैं। मेरा आपसे सिर्फ एक सवाल है जी, क्या मेयर इतना बेख्तियार होना चाहिए? क्या उसके पास कोई इख्तियारात नहीं होना चाहिए? हद ये है कि मेयर की मैं तो उसको तजलील बोलूंगा, सॉरी आई एम यूजिंग क्या कहते हैं उसको, तजलील वर्ड, क्योंकि मेरे पास कोई चॉइस नहीं है कि वो फॉरेन जो डेलीगेशन आता है उसको रिसीव करने भी नहीं जा सकता। तो आप मुझे ये बताएं कि तो मेरा ख्याल है सिर्फ कराची के वॉशरूम साफ करना रह गए, वही वो मेयर करेगा। और सबसे बड़ी चीज ये, आपने देखा सेनेट के इलेक्शन के अंदर जी करप्शन का बाजार गर्म हुआ, करोड़ों रुपए चले जी। हमने सबसे पहले बात की कि शो ऑफ हैंड की बात की जाए। ये सीक्रेट बैलेटिंग क्या होता है? ये सीक्रेट बैलेटिंग क्या है? जब मैं वोट लेकर आ रहा हूँ तो मैं अगर पीटीआई के वोट पर मुंतखब हो रहा हूँ तो मेरा ये फर्ज बनता है कि मैं पीटीआई को वोट दूं और खुले आम दूं और सबको दिखा के दूं। ये क्या है कि मैं छुपके से जाके पीपल्स पार्टी को दे दूं या नून लीग को दे दूं? तो ये कौन सी जमहूरियत है? जमहूरियत का कत्लेआम तो हम खुद कर रहे हैं। और सबसे ज्यादा इंपॉर्टेंट चीज ये जी, जो सबसे ज्यादा इंपॉर्टेंट ये है कि आप एनएफसी के लिए शोर मचाते हैं, एनएफसी के लिए तो बहुत बातें करते हैं, जब पीएफसी की बारी आती है तो वहां आपकी आंखें बंद हो जाती हैं। और जब आपकी आंखें बंद होती हैं, मैं एज अ कराची आइट, अगर मैं एमपीए नहीं हूं, मैं एक आम शहरी कराची का हूं, तो मैं मेयर के पास अपने यूनियन जो टाउन है, अच्छी बात है टाउन बना रहे हैं, मुझे खुशी है जी, 26 टाउन बनने जा रहे हैं जो मेरी इंफॉर्मेशन के मुताबिक है, 40 बनाए जी, 100 टाउन बनाया, अच्छी बात है। पर टाउन का जो हेड है वो बाइख्तियार होना चाहिए। ये क्या बाद में सईद गनी साहब प्रेस कॉन्फ्रेंस करते हैं, मुर्तजा साहब आप प्रेस कॉन्फ्रेंस करते हैं, इसमें ये शामिल हो जाएगा, इसमें ये हो रहा है, इसमें तो भाई पहले शामिल कर लेते। एक तरफ ये जमहूरियत की बात करते हैं, इन्होंने हमेशा जमहूरियत की आड़ में जमहूरियत का नाम लेके जमहूरियत को नुकसान पहुंचाया है।
इन्होंने शुरू में हमें स्टैंडिंग कमेटीज नहीं दी, इन्होंने हमें पब्लिक अकाउंट्स कमेटी नहीं दी। अब जाके ये चाहते हैं, क्योंकि इनको पता है कराची से मुंतखब नहीं होंगे। ठीक है, कराची से मुंतखब नहीं होंगे तो इनको ये पता है। देखें, अब आप बोलेंगे मैं बार बार कराची की क्यों बात कर रहा हूँ, कराची सिंध का दारुल खिलाफा है। कराची में अगर सिस्टम सही होगा तो इंशाल्लाह हमारे बिल्कुल सही बाकी शहरों में भी होगा, क्योंकि ये मेट्रोपॉलिटन सिटी है। 50 लाख से 75 लाख का जो शहर होता है वो मेट्रोपॉलिटन हो जाता है एज पर लॉ। ये जो हमारा वो है, तो इसका तो मेयर होगा, बाकी जगहों पे तो मेयर भी नहीं होगा, वो सब टाउन सिस्टम होगा। तो खुदारा मेरा अच्छा शहजाद साहब, अच्छा शहजाद साहब ये बताइए, बार बार सईद गनी साहब और नासिर शाह साहब ये कह रहे थे कि ये जो हमने बिल लाए हैं इस पे हमने सिफारिशात ली थी, उस पर पीटीआई ने भी सिफारिशात दी थी, एमक्यूएम ने भी सिफारिशात दी थी, वो तमाम तर सिफारिशात इस बिल में शामिल है। पीटीआई ने जो सिफारिशात, एक तो ये बताइए कि क्या पीटीआई ने सिफारिशात दी थी इनको और वो इस बिल में शामिल है? बात तो देखिए, मेरी बात प्लीज आप ये समझे जी कि हमें स्टैंडिंग कमेटीज नहीं दी गई, हमसे क्या सिफारिशात लेंगे? जिनको इतना डर है कि किसी स्टैंडिंग कमेटी का कोई मेंबर, एक ऑपोजिशन का एक रुकन नहीं है, इनको इतना हमसे डर है, ये क्या सिफारिशात लेंगे? मैंने आपसे कहा ना, सबसे ज्यादा जमहूरियत के ये चैंपियन बनते हैं और जमहूरियत के खिलाफ जाते हैं हमेशा। ये हमेशा। मुझे एक बात बताएं, असेंबली के अंदर जिस तरीके से इन्होंने बिल पास किया है, हमारे माइक्स खुलने नहीं दिए, और जिस तरह से पिछले बिल्स, जो मुख्तलिफ बिल्स हैं, ये पास करते हुए आ रहे हैं, तो आप ये समझते हैं ये जमहूरियत? क्या स्टैंडिंग कमेटी का हमें मेंबर नहीं होना चाहिए? क्या पब्लिक अकाउंट्स कमेटी के अंदर हमारे मेंबर्स नहीं होने चाहिए? बिल्कुल। क्या हम एज अ सिंध असेंबली के नुमाइंदे, सिंध के नुमाइंदे होने के नाते क्या हम इनसे पूछ नहीं सकते कि आप करने क्या जा रहे हैं, क्या करने जा रहे हैं? और मैं हैरान होता हूँ, मुर्तजा वहाब एक कराची आइट है, मुर्तजा वहाब एडमिनिस्ट्रेटर है। ये कैसे हो सकता है कि एक एडमिनिस्ट्रेटर अपने इख्तियारात को खत्म कर रहा है? ये कैसे हो सकता है कि एक एडमिनिस्ट्रेटर जो खुद एक मेयर का उम्मीदवार है, वो चाहता है कि मैं एक डमी रहूं, एक होम्योपैथिक की टैबलेट रहूं, जो किसी को, मतलब सॉरी टू से हम फ्रस्ट्रेटेड हो चुके हैं। और स्पेशली कराची के अंदर जिन्होंने 14 साल के अंदर एक बस का तोहफा नहीं दिया, एक बस इन्होंने नहीं दी, 10 बसें आई थी, वो भी पता नहीं किधर चली गई। इस पे आपने जो सवालात उठाए, 2-3 चीजें और जी, आपका बेसिक हेल्थ यूनिट नहीं है, बीएचयू नहीं है, स्कूल्स नहीं है, इसके अंदर हेल्थ सिस्टम ठीक है शहजाद साहब, इस पे तफसीली बात करते हैं। आपने जो आपके टैक्स का पैसा क्यों जाया कर रहे हैं? जी बिल्कुल शहजाद साहब, इस पे तफसीली बात करते हैं। आपके जो एतराज़ात हैं और आपने जो पॉइंट्स उठाए, हम उस पर तफसीली जवाब भी लेंगे, उनको समझने की कोशिश करेंगे। यहाँ बार बार इशारा किया जा रहा है कि ब्रेक लेना है, ब्रेक लेते हैं और ब्रेक के बाद तफसीली इसी मौजू पर हम बात करेंगे। नाज़रीन, प्रोग्राम एक दफ़ो बीर रवां के भलीकार वक़्फ़े खां अॻु में असां ॻाल्हाए रहियासीं सिंध लोकल गवर्नमेंट बिल तरमीमी बिल 2013 जे हवाले सां। गवर्नर जे एतिराज़ खां पोइ हाणे इहो बिल हिकु दफ़ो ॿीहर छंछरु वारे ॾींहं ते सिंध असेंबली में पेश कयो वेंदो। वक़्फ़े खां अॻु में जेके पीटीआई जे अॻवान शहज़ाद कुरैशी साहब जेके सवाल उथारिया उन खे एतिराज़ वराया त हाणे मेयर कराची खे या कंहिं बि मेयर खे एतिरा अख़्तियार न हूंदा आहिनि बिल जे हवाले सां, तंहिं करे पीटीआई खे एतिराज़ ने उन ॿियो सवाल इहो बि उथारियो त पीपल्स पार्टी एनएफसी लाइ त ॻाल्हि करे थी पई, एनएफसी लाइ एहतिजाज बि करे थी पई, एनएफसी लाइ पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड बि कराए पई, पर साॻी पीपल्स पार्टी 12-13 सालनि खां जेको पीएफसी आहे उन ते मुंझल आहे, पीएफसी जी मुंतक़िली नथी चाहे। इन ते वीर जी गोली साहब, आउं अव्हां खां जवाबु वठंदुसि, पर आउं इहो मामिलो सम्झणु थो चाहियां पहिरियां ज़मीर घुमरो साहब खां। अगरि पुछे ज़मीर घुमरो साहब, हाणे न सिर्फ़ु पीटीआई बल्कि एमक्यूएम बि इन हवाले सां एतिराज़ कंदी रही आहे त पीपल्स पार्टी एनएफसी लाइ त ॾाढो ज़बरदस्त एहतिजाज करे थी पई, इहो करणु बि घुरिजे। साॻी वक़्त ते जेको पीपल्स पार्टी खे इख्तियार आहिनि उहे अगरि हेठीं सतह ते मुंतक़िल करण जो मरहलो अचे थो त पोइ पीपल्स पार्टी ते भेजी थी वञे। एनएफसी वारे मामले, पीएफसी वारे मामले खे थोरो सम्झाए थो, पीएफसी वारे मामले ते पीपल्स पार्टी मुंझल छो आहे? ॾिसो, एनएफसी जो मामिलो कॉन्स्टिट्यूशनल मामिलो आहे, जेको आहे सो जेके मुल्क जा 4 वॾा टैक्सेस आहिनि उहो एपीआर कलेक्ट कंदो आहे ऐं विराईंदी उन्हनि में जेको आहे सो नेशनल फाइनेंस कमीशन आहे ऐं उहे सूबनि ऐं विफ़ाक़ जे विच में विरहाया हूंदा आहिनि ऐं उन एनएफसी जेको एवार्ड आहे उहो कॉन्स्टिट्यूशनल आहे। हे जेको पीएफसी आहे उहे सूबे ठाहियो आहे ऐं सूबो जेकॾहिं न ठाहे पीएफसी त उनजी का ज़रूरत कोन्हे का, छो त म्यूनिसिपल इदारनि जा हमेशह पंहिंजा टैक्सेस हूंदा आहिनि ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट्स वर्ल्ड ओवर उनखे जेको आहे सो पंहिंजो सपोर्ट कंदियूं आहिनि, त तव्हां असांखे जेको आहे सो बजट सपोर्ट ॾींदासीं। बाक़ी जेको आहे सो इहो न आहे त प्रोविंशियल गवर्नमेंट जेको आहे सो एनएफसी में जेके हुनखे कलेक्शन करे लोकल गवर्नमेंट ॾेई छॾनि था, कहिड़े कानून तहत, छो त एनएफसी इज कॉन्स्टिट्यूशनल जेको आहे सो उन ते बजट ठहंदी आहे प्रोविंशियल गवर्नमेंट जी ऐं उहे पैसा जेको आहे तव्हां जेको आहे तव्हां खणी जेको आहे सो ऐं तव्हां लोकल गवर्नमेंट खे ॾेई छॾियो। मुंहिंजे ख़्याल में इहो काउंसिल गवर्नमेंट जेको पीएफसी कयो आहे
ठीकु आहे, कानून ठाहियो आहे हुनखे अमल थियणु घुरिजे, पर जेकॾहिं नथी करे प्राविंशियल गवर्नमेंट त उहो प्राविंशियल गवर्नमेंट जो पंहिंजो हक़ आहे, छो त हुनखे पैसा कॉन्स्टिट्यूशनल एनएफसी कॉन्स्टिट्यूशनल केएफसी न कॉन्स्टिट्यूशनल हुन इहो पहिरियों दफ़ो मुशरफ रखियो हो। मुंहिंजे ख़्याल में एनएफसी खे तोड़े नथो सघिजे आइन जे आर्टिकल 118 में। ऐं नंबर ॿियो त ॾिसो त हू चवनि था त जेकर मेयर खे चीफ मिनिस्टर जा अख़्तियार मिलनि ऐं चीफ मिनिस्टर मेयर खे ॾियणी पर माना अहिड़ा थी वञनि, इहो कीअं पॉसिबल आहे? हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल गवर्नमेंट आहे, मेयर के मुनासिब अख्तियार हूंदा जेके लोकल गवर्नमेंट जा हूंदा या एंसिलरी अख्तियार उन्हनि खे तॾहिं ॾिना वेंदा जॾहिं हू पंहिंजा म्यूनिसिपल कम जेको आहे सो ख़ुशि असुबे सां करे सघनि। वाटर बोर्ड जा अख्तियार, सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जा अख्तियार सिंध गवर्नमेंट जे पास उन्हनि खे ॾिए थी, म्यूनिसिपल अख्तियार सभु उन्हनि खे आहिनि। हाणे जेकॾहिं ॿियनि डिपार्टमेंट जा अख्तियार तव्हां घुरंदव त जेकॾहिं मेयर खे तव्हां चीफ मिनिस्टर कंदव ऐं चीफ मिनिस्टर खे मेयर करे सघंदव, मर्ज़ी आहे, मुंहिंजे ख़्याल में इहो पॉसिबल न आहे। त पोइ इहो ई को एतिराज़ आहे त मेयर हिन बिल सां बेअख्तियार थी वेंदो, बेअख्तियार थी वेंदो, उनखे को बेअख्तियार थींदो। ॿुधो, मेयर खे कहिड़ो म्यूनिसिपल कमु जेको आहे सो गवर्नमेंट न ॾिनो आहे त करे मेयर खे छो हेठी सतह ते टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे अख्तियार हूंदा न, मेयर खे छो तव्हां सेटलाइज़ था कयो पावर? जॾहिं लोकल गवर्नमेंट जो कमु डिवॉल्यूशन आहे त तव्हां जेको आहे सो हर टीयर ऑफ द लोकल गवर्नमेंट खे जेको आहे उनजे इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव खे आर्टिकल 140A में त ईअं लिखियल आहे न त तव्हां लोकल काउंसिल्स खे एडमिनिस्ट्रेटिव पॉलिटिकल ऐं जेको आहे सो फाइनेंशियल पावर्स ॾींदव, त टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खे बि अख्तियार ॾींदो या रुॻो मेयर खे ॾींदो तव्हां? ठीकु आहे, ठीकु आहे। तव्हां चओ पिया त हिन सां मेयर बेअख्तियार कोन थींदो, उन वटि हिकु अख्तियार आइनी उनखे अख्तियार हुजणु घुरिजे। जेके आइनी तौर ते जेके लोकल गवर्नमेंट जा अख्तियार आहिनि उहे उन्हनि खे मिलंदा न, या तव्हां लोकल गवर्नमेंट खां मथां थी जेको आहे अख्तियार ॿियनि डिपार्टमेंट जा सिंध गवर्नमेंट के चीफ मिनिस्टर के पोस्ट ऑफिस कंदो, चीफ मिनिस्टर वारा अख्तियार मेयर खे ॾेई ॾींदा, हाउ इट्स पॉसिबल? ठीकु आहे, ठीकु आहे। वीर जी कुली साहब, अवां शहज़ाद कुरैशी साहब जा एतिराज़ ॿुधा, उनजी तनक़ीद ॿुधी, छा चवंदव? जी वीर जी कुली साहब, मुंहिंजो आवाज़ तव्हांखे अचे थो? जी अचे पियो आवाज़। मूं इहो पियो चयो त ॾिसो, कराची शहर मोरडे मीर बहर जो शहर, माई कोलाची जो शहर जेको हिकिड़े सम्झो त रत मां वहिजी ॿाहिरि निकितो आहे ऐं जिन खे कराची शहर में मैंडेट मिलियो या ॾियारियो वियो उन तारीख़ में नथा वञूं, पर कराची शहर सां जेको वेदन हुननि कयो आहे त हाणे हुननि खां म्यूनिसिपल जा अख्तियार जेके आहिनि उहे बर्दाश्त नथा थियनि। हू चाहिनि था त कराची शहर में असांजी उहा साॻी हज़ारदारी रहे जंहिंमें चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे बि इहो हिमत न थिए, ज़रूरत न थिए एयरपोर्ट खां ॿाहिरि निकिरी सघे। हीउ कराची शहर उहो आहे जंहिंमें वकील जेकॾहिं इख़्तिलाफ़ राय रखनि था या हुननि जे ख़िलाफ़ को केस विढ़नि था त उन्हनि खे जीअरे साड़ियो वञे। कराची में जेको कुझु थियो आहे त हाणे कुझु हिकिड़ी सोच आहे जेका नेगेटिव मनफ़ी सोच आहे, उहे चाहिनि था त कराची में उहा असांजी साॻी हज़ारदारी रहे, अदरवाइज़ त म्यूनिसिपल जा समूरा अख्तियार हुनखे मिलिया आहिनि, पर हाणे ॿिया जेके इख्तियार हिनखे खपनि पिया उहे जिन ॾिना उन्हनि ई फसिया, पर हाणे हिननि खे चओ त घणो थी वियो, हाणे उहे इख्तियार हिनखे नथा मिली सघनि। जेकॾहिं कराची शहर सां वफ़ादार आहिनि ऐं कराची शहरियुनि सां सचा आहिनि ऐं कराची में जेकॾहिं जेके म्यूनिसिपल जा कम आहिनि उहे जेके करणा आहिनि तव्हांखे, उहो त अवाम ते डिपेंड थो करे। इशारो आहे वीर जी साहब, हिन वक़्तु जेको कानून पास थियो आहे उन में हिकिड़े मेयर वटि हिकिड़े म्यूनिसिपल जा जेके बि इख्तियार हुजणु खपनि उहे समूरा इख्तियार मिलिया आहिनि। कंहिं बि सूरत सां कानूनी तौर ते तव्हां ॾिसो, समाजी तौर ते ॾिसो या सियासी तौर ते ॾिसो, कंहिं बि सूरत में उहो मेयर वीर जी साहब खपनि उहे सभु आहिनि। ठीकु आहे वीर जी साहब, अवां जे पार्टी जी ॻाल्हि कयो पिया, वीर जी साहब मुंहिंजो आवाज़ अवां ते अचे पियो, अवां जे पार्टी जी ॻाल्हि कयो पिया, उहा त पंहिंजी जाइ ते शहज़ाद कुरैशी त चए थो असांखां न सिफ़ारिशूं वरितियूं वयूं न असांखे स्टैंडिंग कमेटी मेंबरशिप ॾिनी वई, ऐं हीउ मामिलो सिर्फ़ु MQM जो न आहे, तहरीक इंसाफ़ एहतिजाज पई करे, GD एहतिजाज पई करे, ॿियूं जेके अपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि उहे बि एहतिजाज कनि पियूं। इहो मामिलो सिर्फ़ु एॾो आसान कोन्हे जीअं अवां चओ पिया। ॾिसो, जेके ॿियूं पार्टियूं हुयूं न उहे उन वक़्तु बि एहतिजाज पे करियूं जॾहिं 2013 में कराची ऐं हैदराबाद खे हिकिड़ो वॾो ज़िलो ठाहे ऐं बाइख़्तियार बणाए वियो, उन वक़्तु बि उहे सरापा एहतिजाज हुयूं। हुननि जो पंहिंजो कमु आहे, छो त अपोज़िशन जो कमु ई एहतिजाज करणु आहे ऐं कमु ई जेको आहे सो हर कानून गवर्नमेंट जे फ़ैसिले खे अपोज़ करणु आहे। उहे साॻिया आहिनि जेके अंदरूनी तौरु हाणे हिते त ॻाल्हि कनि पिया, पर ॿिए पासे हिननि खां तव्हांखे ॿुधायां त हिननि खां जॾहिं रिकमेंडेशन घुरियूं वियूं, हुननि खां जेके सजेशन्स घुरियूं वियूं त हिननि जी तरफ़ां जेके रिकमेंडेशन 40 खनि रिकमेंडेशन आई उहे कंहिंजियूं आहिनि, उहे MPs आहिनि न, उहे सिंध गवर्नमेंट जा कोन आहिनि, मतिलबु पीपल्स पार्टी जा कोन आहिनि। त पीपल्स पार्टी खां सवाइ जेके ॿियनि जमायतनि जा 40 MPs आहिनि जिन जे तरफ़ां रिकमेंडेशन्स आयूं आहिनि,
उहे बि त ॿी कंहिं पार्टी सां आहिनि मिसाल वीर जी साईं मिसाल शहजाद कुरैशी त डिनाय पियो करे न, शहजाद कुरैशी साहब त डिनाय पियो करे, चए थो सिफारिशात अञा बाद जो मसलो आहे त असांखे स्टैंडिंग कमेटी में मेंबरशिप ई नथा ॾियनि, जेको उन्हनि जो राइट आहे। वीर जी साहब मूंखे ॿुधी रहिया हो जी। अच्छा शहजाद कुरैशी साहब, आपने जो एतराज़ात उठाए थे कि शो ऑफ हैंड्स वाला मामला, वो तो आज वज़ीर आला ने कह दिया कि भाई वो हम चलो नहीं करते। जो ये था कि कोई भी बंदा मेयर बन सकता था, उस पॉइंट पे भी हम जो है आप विदड्रा कर रहे हैं। और बाकी बात जो आपने कही कि बाकी चीज़ों में भी जो अख्तियारात नहीं होंगे, तो हमारे पास जो आज जो वज़ीर आला ने प्रेस कॉन्फ्रेंस की और जो कल जो बिलावल भुट्टो जरदारी साहब ने प्रेस कॉन्फ्रेंस, उसमें तो ये कहा गया है कि प्रॉपर्टी टैक्स, मकानी इदारों की टैक्स, मेयर बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मेयर के पास होगी, वाटर बोर्ड से सॉलिड वेस्ट मैनेजमेंट, तालीम, और अब तो पुलिस की जो आपने बातें की, तो ये तो तमाम तर बातें तो उन्होंने कही हैं कि उसमें होंगी बिल में शामिल। देखें, इसमें 2 से 3 चीज़ें, और मैं अगर आप 2 मिनट मुझे इंटरप्ट नहीं करेंगे तो मैं आपको पूरी तफसील से बता। जी मुझे नहीं पता वो कोहली साहब को तो मैं जानता हूँ, बाकी का मुझे पता नहीं है वो कौन है और वो किस ज़मीर घुमरो साहब हैं, ज़मीर घुमरो साहब को, साबिक एडवोकेट जनरल, ज़मीर घुमरो साहब को मैं थोड़ी सी, अगर वो मुझे इजाज़त दें तो मैं उनकी इन्फॉर्मेशन में थोड़ा सा इजाफा कर दूं। जी दुनिया भर में ये होता है, आप लंदन देखें, टर्की देखें, इवन श्रीलंका देखें, दिल्ली देखें, जितने आपके मेट्रोपॉलिटन सिटीज़ होते हैं वो मेयर बाइख्तियार होता है। आप न्यूयॉर्क का मेयर देखें, लंदन का मेयर देखें, फाइनेंशियल सारी चीज़ें उसके पास होती हैं, टैक्स वो कलेक्ट करता है, उसके पास इवन पुलिसिंग भी होती है, उसके पास SBCA हमारे यहाँ है ना, बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, सारी चीज़ें होती हैं। इसमें कतन कुछ नहीं होता कि CM के इख्तियारात चले गए, वहाँ चले गए। ये सियासी बयान हो सकता है, ये पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग हो सकती है, लेकिन हमें फैक्शन फिगर्स पे जाना चाहिए। कराची 2.5 से 3 करोड़ आबादी का शहर है, ये आपके सूबे की आधी आबादी ऑलमोस्ट यहाँ रहती है। आप इस तरह कराची को नजरअंदाज नहीं कर सकते हैं। देखें, पहले इल्जाम लगा दिया जाता था ये लसानियत की सियासत हो रही है, जबान की सियासत हो रही है। कराची में रहने वाला कोई भी शख्स जो रहता है, सिंध का शहर है, कोई भी शख्स यहाँ रहता है, कोई भी जबान बोलता है, जो यहाँ पैदा हो गया, जो यहाँ रह रहा है, वो कराची आइट है। अब आपने देखा होगा लोग अपने आप को कराची आइट बड़े फख्र से बोलते हैं। सूबे सिंध का दारुल खिलाफा है, नो डाउट, हमें फख्र है, हम सिंध का हिस्सा है, लेकिन ये नहीं हो सकता कि CM हाउस के अंदर 15 लोग बैठ के इस शहर के फैसले करें और इस शहर के लोग जिसको मुंतखब करें वो बेख्तियार हो। हमें ये समझना पड़ेगा, आपने इख्तियारात देने पड़ेंगे। आप ये तो कहते हैं, देखें, सूबों ने अपनी जंग लड़ी, सूबों ने 1973 के आईन में तरमीम करके, 18वीं तरमीम करके इख्तियारात ले लिए। शहर कहाँ जाएंगे? आज नवाबशाह की आबादी भी बढ़ती जा रही है, लाड़काना की भी बढ़ती जा रही है, सक्खर की भी बढ़ती जा रही है। ये बड़े शहर हैं, हैदराबाद बड़ा शहर है। ये कल आने वाले वक्तों में आप क्या समझते हैं कि हैदराबाद का शहरी छोटे छोटे कामों के लिए कराची आएगा? छोटे छोटे कामों के लिए इख्तियारात की मुंतकिली करें, नीचे तक इख्तियारात लेके जाएं, कोई फर्क नहीं पड़ेगा। सिंध सूबा इंशाल्लाह फलता फूलता रहेगा। जब सिंध के शहर तरक्की करेंगे, सिंध के हालात बेहतर होंगे। ठीक, मैं तो कहता हूँ डिस्ट्रिक्ट लेवल टाउन बनाएं, जितने टाउन बनाने बनाएं, लेकिन बेइख्तियार ना बनाएं। हाल ये है, अभी आपने खुद कहा कि CM साहब ने कहा, बिलावल साहब ने कहा, बिलावल जरदारी साहब ने, हम करने जा रहे हैं। पहले क्यों नहीं किया? सईद गनी की प्रेस कॉन्फ्रेंस उठा लें। आपको मेरे मैं जो सवाल उठा रहा हूँ ना, आपको सारे जवाब मिल जाएंगे। आप सईद गनी, मुर्तज़ा वहाब, बिलावल जरदारी साहब और आप CM साहब की प्रेस कॉन्फ्रेंस उठा लें, हमारे सारे सवालों के जवाब मिल जाएंगे। कुछ भी नहीं था उसमें, अब ये देना चाह रहे हैं क्योंकि इनको पता था कि 19 तारीख को या जमात इस्लामी हो, इवन MQM हो, और तमाम जमातों ने अपने एहतजाज की कॉल दे दी है। हम ऑल स्टेक होल्डर्स कॉन्फ्रेंस करने जा रहे हैं 12 तारीख को रीजन प्लाजा पे। हमने तमाम जमातों को बुलाया। आज मैं खुद कराची चैम्बर ऑफ कॉमर्स से मिलकर आया हूँ, फेडरेशन से मिलकर आया हूँ। मैं रोजाना की बुनियाद पे मैं और खुर्रम शेख जमान और हमारे पूरा वफ्द जाता है, तमाम सियासी जमातों के पास जा रहे हैं, सिर्फ इसलिए कि हम चाहते हैं कि सिंध के तमाम स्टेक होल्डर्स मिलकर बैठ के फैसला करें। देखिए, कराची का कल मैं इत्तेहाद टाउन गया, लियाकत महसूद साहब के जो बेटे की शहादत हुई है, जो जाली पुलिस मुकाबले पे सिंध पुलिस की नाहिली आपने देख ली कि किस तरीके से ये लोग बेगुनाह मासूम बच्चों का और नॉर्मल लोगों का कत्लेआम करते हैं। ठीक है, तो आप ये कह रहे हैं कि मैं अफगानिस्तान चले गया हूँ। ये कराची शहर का ये हाल है, तो आप सोचेंगे इंटीरियर सिंध में क्या हाल होगा। देखिए, बड़ी बड़ी गाड़ियों में घूमना, 20-20 गार्ड रखना,
आपकी अपनी कमाई तो हो रही है जी, सारे वहां पर, जी, सारे जी। मेरे हल्के में रहते हैं सारे एमपीएस जी, ना, जी, जी। घर ठीक। से भी मुंतखब होते हैं, कहीं से भी मुंतखब ठीक होते हैं, है। घर यहाँ रखते हैं डिफेंस में। ठीक है। आप अपने अगर सिंध से मुखलिस हैं, अपने शहरों से मुखलिस हैं, तो अपने एरिया में रहें, वहाँ खिदमत करें लोगों की, ना कि आप यहाँ डिफेंस में हजार गज के बंगलों में रहते हैं, फिर आप बात करते हैं गरीब ये की। तो ये तो ये तो सारा का तो सारा अच्छा तजाद ज़मीर है ना। ज़मीर साहब सारा ज़मीर तजाद साहब ज़मीर साहब हाणे इहो ॿुधाइजो त जेको शहज़ाद कुरैशी साहब चए पियो त अख़्तियार ॾियणा पवंदा हर सूरत में मेयर खे, छा चवंदव? बाबा कहिड़ा अख़्तियार त ॾिना अथऊं न। म्यूनिसिपल जो जेको आहे सो कराची मेट्रोपॉलिटन में जेको जी। कॉर्पोरेशन जो मेयर आहे, ठीकु। हाणे उनखे जेको आहे सो म्यूनिसिपल जा समूरा अख़्तियार आहिनि। इवन हेठी लेवल ते जेको आहे सो सिंध गवर्नमेंट चए थी त हेल्थ एजुकेशन ऐं पुलिस जा अख़्तियार बि उनखे मिलनि था। त ॿिया कहिड़ा अख़्तियार आहिनि जेके मेयर खे ॾियनि? इवन टैक्सेशन, प्रॉपर्टी टैक्स, काउंसिल टैक्स जेका बि हूंदी उहा जेको आहे उनखे अख़्तियार ॾिना विया आहिनि। त ॿिया कहिड़ा अख़्तियार तव्हां सम्झो था त ॿिया कहिड़ा अख़्तियार उनखे मिलनि? बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी आहे, सॉलिड वेस्ट मैनेजमेंट आहे, उहो बि चयो अथऊं त असां अख़्तियार उनखे ॾियूं था, ऐं पंहिंजो वाटर बोर्ड आहे। ॿिया ठीकु। कहिड़ा अख़्तियार आहिनि मेयर खे कीअं जेको आहे सो माना ॿियो वधीक एम्पावर करे सघे थो? ठीकु। मुंहिंजे ख्याल में मेयर खे एम्पावर हुजणु घुरिजे उन्हनि ठीक। सॉरी जमीर साहब, मैं आपकी आपको सॉरी मैं जी इंटरप्ट कर रहा हूं। शहज़ाद साहब मेरे पास बिल्कुल दिया नहीं है, अभी दिया नहीं है, बोल रहे हैं, और पीपल्स ठीक है, पार्टी की ठीक, जबान सबको ठीक, पता है कि बोलेगी कुछ और करेगी कुछ। ठीक है। वीर जी कुली साहब मूं वटि 20 सेकंड मेरे मुख्तसर भाई, ॿुधाइजो। जो साउथ पंजाब में जो सरायकी सूबा बनना था 100 दिन के अंदर, पिछले 3 साल हो आप गए, सिंध की बात तो वो करें, 100 कोहली साहब, दिन के बड़ी मेहरबानी होगी, सिंध की बात करें, सिंध को बचाएं, बनना था। सिंध के हालात आप बेहतर मुझे कर लें। बताएं कि आप आप साउथ पंजाब वाले अपना मुकदमा खुद लड़ लेंगे, साउथ पंजाब किसी और प्रोविंस का बंदा आप आके सिंध की बात यहाँ कर पे लें, डिफेंस बातों को बड़ी- घुमा अभी के सिंध की कैसी आवाज़ों से मेहरबानी चेहरे होती है दिखाएं। कि सरपारकर का कि बंदा आप आकर कराची डिफेंस का में रहता है, कराची तो की ये उसका राइट कराची नहीं है में कि जा अपने रहे हैं, प्रोविंस नवाब हेड में साहब आके के, रहे। तो ये लाड़काना के, साउथ ये पंजाब देखिए छोड़ दें। सासू प्रस्ताना बात है, साउथ आप ये पंजाब नहीं छोड़ कर दें। सकते। हम नहीं देखिए, कहते हम आप आके सिंध के सरपारकर तमाम प्लॉट शहरों पे की और घर बातें कर रहे बनाए। हैं। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। भाई आके बात क्या सरपारकर में, करें, नगर जो पालिका में रह रहा KPK में है, है, जो आप पंजाब किस में मुंह है। से कहते हैं कि सरपारकर का बंदा आके डिफेंस में रह रहा ठीक है, है। या जैकोआबाद का या कंदकोट का या आपने वहाँ कश्मीर वोट का दिए, बंदा उनकी आके खिदमत कर रहे हैं, हमें डिफेंस ज्यादा में खुशी रह रहा है? होगी। आप थर के लोगों ये की पूरा खुशी होगी, हम तो कह रहे हैं। पाकिस्तान, ये पूरा आप थर की पाकिस्तान खिदमत हमारा कर रहे है। हैं, आप थर से आके यहाँ पर रह रहे हैं, बहुत और शुक्रिया, थर की बहुत बात शुक्रिया, करेंगे। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया, पॉइंट है, मैं उस पे डिस्कस कर रहा हूँ। बहुत शुक्रिया शहज़ाद कुरैशी साहब, वीर जी कुली साहब, ज़मीर घुमरो साहब, अवां टिनि मोज़िज़ महिमाननि जी वॾी महिरबानी। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।